नारे जी रियासत में तबाही मचाईंदड़ बरसातुनि जो सिस्टम पाकिस्तान में दाख़िल। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में भी तूफ़ानी बरसात सबब तबाही। गवादर, पसनी और माड़ा ऐं जीवणी में बरसातुनि सबब केतिराई कच्चा घर रही पट पइजी विया। रोड रस्ता पाणी हेठि। अॼु खां कराची समेत समूरी सिंध में बरसातुनि जी अॻकथी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिब बरसाती सिस्टम बलूचिस्तान के सामूंडी इलाइक़नि में मौजूद है। अॼु खां सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात थी सघे थी। गॾियल अरब अमारात में बरसातुनि जो 75 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। दुबई, शारजाह ऐं अबूधाबी रियासतुनि में तूफ़ान सबब ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। यूएई जी मीडिया मूजिब दुबई में 2 सालनि दौरान एतिरी बरसात न पई आहे जेका कुझु इलाइक़नि में पइजी वई। बरसात सबब वॾनि शॉपिंग सेंटर्स में पाणी दाख़िल थी वियो। रोड रस्ता तलाउ बणिजी विया। मेट्रो स्टेशन में पाणी बीहजी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त गॾियल अरब अमारात मां बरसात जो सिस्टम घणी हद ताईं ख़तम थी चुको आहे। सिंध काबीना में वाद वधीक 8 वज़ीरनि हल्फ खणी वरितो। गवर्नर सिंध कामरान पिसोरी सूबाई वज़ीरनि खे हल्फ खणायो। हल्फ खणंदड़नि में जाम इकराम धारेजो, मखदूम महबूब ज़मान, रियाज़ शिराज़ी शामिल, दोस्त अली रहमून, शाहिद ताहिर, मोहम्मद अली मलकानी, शाहिना शेर अली ऐं तारिक टालपुर बि वज़ीर तौर कसम खणी वरितो। पीटीआई सऊदी अरब बाबत शेर अफजल मरवत के बयान का लातालगी ज़ाहिर करे छॾी। रीजन चैन ऑपरेशन में सऊदी के किरदार बाबत शेर अफजल बाबत ख़्याल हकीकतन जो उबतड़ करार। पीटीआई तर्जुमान चयो आहे त पीटीआई शेर अफजल मरवत के बयान का मुकम्मल लातालगी जो इज़हार करे थी। तहरीक इंसाफ ऐं पीटीआई बानी सऊदी अरब के कदुर की नज़र से ॾिसन था। सऊदी वफ़द जी पाकिस्तान आमद सां अरबे रुपयनि जी सीड़पकारी थींदी। सऊदी वली अहद जो थोराइतो आहियां। जंहिं मुंहिंजे दौरे बाद फौरी तौर वफ़द पाकिस्तान मोकिलियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त मुल्की ख़ुशहालीअ लाइ ॾींहं राति महिनत करे तरक़ीअ जो हदफ़ हासिल करे वठंदासीं। वफ़ाक़ी काबीना वज़ीर आज़म के सऊदी अरब वारे दौरे के कामयाब करार ॾेई छॾियो। सिंध के मुख़्तलिफ़ एहतसाब अदालतुनि के बैंकिंग कोर्ट्स में तब्दील करण की मंजूरी। एहतसाब अदालत 3 हैदराबाद के बैंकिंग कोर्ट मीरपुर खास, एहतसाब अदालत 3 सखर के बैंकिंग कोर्ट घोटकी ऐं एहतसाब अदालत 4 सखर के बैंकिंग कोर्ट शहीद बेनज़ीराबाद में तब्दील करण की मंजूरी ॾिनी हुई। स्पेशल दहशतगर्दी टोड़ अदालत 2 खे ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत केस ॿुधण की भी मंजूरी। काबीना फीडल पब्लिक प्राइवेट पॉलिसी ऑफ पाकिस्तान 2023-2028 ऐं ईसीसी के 4 अप्रैल वारनि इजलासनि के फैसलन की भी मंजूरी ॾेई छॾी। लाड़कान जा फनकार भी ॾोहारनि खां महफूज़ न रहा। बदअमनी खिलाफ फनकारनि जो गाए वॼाए एहतजाज। सिंध संगीतकार एसोसिएशन के सॾ ते फनकारनि प्रेस क्लब अॻियां रागी नातिर लाशारी ऐं सूफ़ी फनकार असगर शाह खां फुरवाकियनि खिलाफ ॿिए ॾींहुं भी राग गाए एहतजाज कयो। फनकारनि जो चवणु हो त हफ़्तो अॻु महफ़िल खां मोटंदे रागी नातिर लाशारी खां हथियारबंद मोटरसाइकिल, सोनी मुंडी, कीमती वॉच, मोबाइल फोन ऐं 35,000 फुरे विया। साॻी राति सूफ़ी फनकार असगर शाह खां भी फुर कई वई। पुलिस हिन महिल ताईं को भी कदम नाहे खयो। जान माल दाव ते लॻल आहे। बदअमनी ते ज़ाब्तो न आंदो वियो त सॼी सिंध में धरणा हया वेंदा।